अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा गमदिल पंहिंजे भाउ जे खून जो इल्ज़ाम सॼो मल्हार मथां हणंदो? छा नूरो नांग जेल मां मोटी ईंदो? छा वॾेरो बालाज ख़ान गुलाब वारनि खे जेल मां छॾाइण में कामयाबु ईंदो? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त गमदिल पंहिंजे भाउ जे खून जो इल्ज़ाम मल्हार मथां हणंदो आहे ऐं हो पुलिस वटि ईंदो, हुनखे चवंदो मुंहिंजो शक जेको आहे सो घणो मल्हार जे मथां आहे। बहरहाल तव्हां ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त मिठल घणो मल्हार जो पासो खणंदो ऐं हो चवंदो त जेको आहे सो मल्हार कॾहिं बि खून न थो करे सघे, हो बेगुनाह आहे। इन ॻाल्हि ते गौर वीचार कर ऐं इन ॻाल्हि खे तूं सर्च कर त इहो खून मल्हार कयो आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त नूरो नांग बि हाली जेल मां कोन ईंदो, 2-3 किस्तुनि ताईं उहो बि जेल में ई हूंदो। उन खां पोइ थी सघे थो त मल्हार वञी पंहिंजो हथु ॾींदो, उहो पोइ नूरो निकिरंदो। ॿिए तरफ़ ॾिसंदव त वॾेरो बालाज ख़ान जा हमराह जन पुलिस ते हमलो कयो हो, यानी गुलाब वारनि उन्हनि जो SP ते जन हमलो कयो। SP बची वियो आहे। बहरहाल उहे हाणे आज़ादु कोन थींदा, उहे वॾे जेल में हलिया वेंदा। उन्हनि ते केस बि दाख़िल थी चुको आहे। एपिसोड्स में ॾिसंदव तमामु घणो ट्विस्ट ड्रामे में थियण वारो आहे, छो जो सिकंदर ख़ान बि हाणे आज़ादु थी वियो आहे। मल्हार मस्तु पंहिंजा होश में आहे, जोश में ईंदो, छो जो हुनजे मथां खून जो इल्ज़ाम आहे। हो इन ॻाल्हि खे कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।